हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमाईन। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। या रसूल अल्लाह उन्ज़ुर लना या हबीब अल्लाह इस्मा कालना इन्ननी फी बहर हम्मिन मुग़रक़ुन खुज़ बियदी खुज़ बियदी खुज़ बियदी सहिल लना अश्क़ालना। मुझा मुझा महबूबा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नहमदुहु वनुसल्ली वनुसल्लिम अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। सुभान अल्लाह। व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुर रऊफुर रहीम। वनहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन वशाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या साहिबल जमाल व या सय्यदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नूरिल कमर। ला युमकिनु सनाउ कमा कान हक़्क़ुहु बादल खुदा बुजुर्ग तुई किस्से मुख्तसर। बुरो बंबोर अचे आर्यानिया उजारियो लाथाई लतीफ चे आड़े घनियोर। चोरियूं चुरण सिखियूं पुनू कयाऊं पोर आयो सो अतोर जै दुखियों दिख व्यायूं। अंधने धूकार वनी सजियल दो सोजरो। सब्सक्राइब कंदा जावेद भी मोराई चैनल। प्यादा वनी पार प्या संभरिया कीन सवार। सुभान अल्लाह। प्यादा वनी पार प्या संभरिया कीन सवार। सोहणिन साथ विञायो वनी को जन पतार। सोहणिन साथ विञायो वनी को जन पतार। दादन कान दुकार कयो हिनियत हबीब खे। ए बुलबुलान उनचे गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी। जमात सगोरी दुरूद शरीफ बुलंद आवाज। अल्लाहुम्मा
सल्ले वसल्लिम व बारिक अला सय्यिदना व नबीना व हबीबना व तबीब कुलूबना व मौलाना व मवाना व मलाजना व मलजाना व बारिक व सल्लिम। बिरादराने इस्लाम, मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, सादाते किराम, हुफ़ाज़े कुरान करीम ऐं प्यारी प्यारी जमात सगोरी अवांजे खिदमत में मुआजिज़ गुनाहगार तरफा अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब्सक्राइब कंदा जावेद भी मोराई चैनल। अज़ीज़ाने गिरामी, हमदो सना खां बाद, हमदो सलात खां बाद सब खां पहिरियां तव्हांखे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन महफ़िल मीलाद जूं लखे करोड़े मुबारकूं हुजनि, मल्हाइण जूं, आमद जूं ऐं इन महफ़िल पाक में शिरकत जूं। छो त नबी करीम उन ख़ुशीअ जूं केतिरियूं मुबारकूं हुजनि। तमामु थोरे टाइम में उन आयत जी माना ऐं चंद तफ़सीरी फ़वाइद ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद शरीफ़ जूं ॿ टे ॻाल्हियूं अवांजे ख़िदमत में पेश करे पोइ दुआ घुरूं त मुंहिंजा रब करीम असांजी हीअ हाज़िरी क़बूल फरमा ऐं मौलाए करीम नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उनजे सहाबे किराम, आले बेटे उज़ाम, उलमा, औलिया, सुलहा, उन सभिनी जी मुंहिंजा मालिक खे सही ऐं सची मोहबत नसीब फरमा। काफ़ी जाइ अञा थोरो अॻिते थी वियो, माण्हू वीचारा अचनि पिया पोयां, पर विहण लाइ जाइ मिलनि था, थोरो अॻिते वधी वेंदो त मां खे थोरो विहण में आसानी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अज़ीज़ भाइयो, बग़ैर कंहिं तमहीद जे क़ुरान करीम जे इन आयत जो तर्जुमो ॿुधो जंहिं रब्बुल आलमीन फरमाए थो मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे दुनिया में आलमीन जे लाइ रहमत बनायो आहे। सुभान अल्लाह। गौर करियो, खुदा ईअं न फरमायो त महबूब असां तोखे इंसाननि जे लाइ रहमत बनायो, न, फरिश्तनि जे लाइ रहमत बनायो, न। खुदा ईअं न फरमायो त को मुस्लमाननि लाइ तोखे रहमत बनायो, तोखे मोमिननि लाइ रहमत बनायो, न न, बल्कि खां शिमाल ताईं मदीने जा मीर जंहिंजो मां रब आहियां तंहिंजे लाइ तूं मोहम्मद रहमत आहीं। फरमाए थो मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। जावेद भी मोराई, शाहनवाज भी का। खुदा नु फरमाए महबूब असां तोखे दुनिया में न मोकिलियो, तोखे मोकिलियो से
मगर आलमीन दिला तो के रहमत बनाए मोकलियो से। आलमीन अरबी के लिहाज से जमा जो लफ्ज़ है। आलम माना हिकिड़ो जहान, आलमीन माना घणा जहान। असी चवंदा आहियूं बाबा जहान निकिरे, हिकिड़ो ई दुनिया वारो जहान, वरी माण्हू मरंदो त क़बर वारो जहान, बरज़ख वारो जहान, वरी अॻिते हलंदो त आख़िरत वारो जहान। पर न मुंहिंजा वीर भाउ क़ुरान करीम जा तफ़सीर लिखनि था, अल्लाह ताला 18,000 जहान पैदा फरमाया आहिनि। घणा? आलमे मलकूत, आलमे नासूत, आलमे जबरूत। जेकॾहिं जहाननि जा नाला ॿुधाया पूरी महफ़िल ख़तम थी वेंदी, जहाननि जा नाला न ॿुधाए सघंदुसि। मुंहिंजो रब थो फरमाए त हबीब जेके इहे 18,000 जहान पैदा कया अथनि, इन्हनि में जेके शयूं पैदा कयूं अथनि उन्हनि सभिनी लाइ तूं मोहम्मद करीम रहमत आहे। जावेद भी मोराई शानवार भी हिकिड़ो मसइलो बि अव्हांखे ॿुधायां। माशाअल्लाह सभु पढ़ियल लिखियल, पर ज़रूरी आहे थोरी वज़ाहत थिए। कानून आहे त रहम करण वारो रहम तॾहिं कंदो जॾहिं ज़िंदा हुजे। ॻाल्हायो न था आओ न, जहिड़ो हुजे ॾिसे वाइसे ॻाल्हाए ॿोलाए त रहम करण वारो दादी ॿुधे। अदा आस्ते सां रहम करण वारो दादी ॿुधे ऐं जंहिं ते रहम करे उनखे ॾिसे बि। मसलन कंहिं माण्हू जा हालात ॿुधजनि, सलात पढ़ंदा हलो, सलात मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या। चौथी ॻाल्हि बि ज़रूरी आहे त रहम करण वारो उनखे इख्तियार बि हुजे, पावर बि हुजे, उनजे इख्तियार में हुजे त उनजे मथां रहम करे सघे। इहा आयत सगोरी ॿुधाए थी त असांजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा ज़िंदा नबी आहे, तॾहिं धर्म न करे थो न। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि ॿुधाए थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधे बि थो, असांखे ॾिसे बि थो। ॿ ॻाल्हियूं। ऐं टी ॻाल्हि त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इन काइनात में मुख्तारे कुल आहे। नबी खे कुल्ली इख्तियार आहे, कुल्ली पावर आहे मुस्तफ़ा खे, जीअं वणेसि तीअं करे, जंहिंखे वणेसि तंहिंजे जेतिरी रहमत सां नवाज़े। मिठो मोहम्मद मुख्तारे कुल बि आहे। अब आओ न, हाणे क़ुरान सां मतिलबु ॻाल्हियूं ॿुधायांव त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे ॾिसे थो। चओ ॾिसे थो। पर ईमान आहे ख़ुदा असां सां गॾु आहे। बाबा जो तव्हांजो ईमान आहे? चओ आहे। क़ुरान थो पढ़ां। अल्लाह को माकुम ऐनमा कुंतुम। सुभान अल्लाह। कई हाफ़िज़ बैठा है। अल्लाह फरमाए तो तू जिते भी आ, घर में, बर में, निंद में, सुजागी में, बाजार में, जंगल में, मशरक में आया, मगरब में आया, मारब तो संगत आया। बाबा खुदा गदा है, कुछ ॻाल्हाईंदा हलो, खुदा गदा है असां वरी बि आहे त ॿुधो क़ुरान जी।
अल्लाह फरमाए तो वैज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब। कुरान पढ़ेगा तो सुभान अल्लाह। तवज्जो कजा खुदा तो फरमाए माना जरे तू मांगे सवाल कंदो आई तो मां रब तोखे करीब आया वेझो आया करीब आया तोखे अञा टी आए त ॿी ॻाल्हि थी ॿुधाए अल्लाह फरमाए तो नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। खुदा तो फरमाए इंसान तो के मां शहर जेका साह वारी रग आहे जंहिंमां तूं साह खणंदो आहीं मां खुदा इन खां बि तोखे वेझो आहे बाबा खुदा असांखे वेझो आहे खुदा असां सां गॾु आहे वरी अञा ॿी आहे त खुदा चयो त रुगो तोसां गॾु न आहियां पर जेकी कंदो आहीं उहो ॾिसंदो बि आहे। अल्लाह फरमाए तो अल्लाह बसीरुम बिमा तअमलून। इंसान जेके अमल कंदो आहे उहे बि सभु ॾिसंदो आहे। तवज्जो कजो इन्हनि सभिनी शयुनि मां साबित थियो त खुदा वेझो बि आहे खुदा ॾिसंदो बि आहे। हाणे वरी क़ुरान नबी साईं लाइ थो ॿुधाए अल्लाह फरमाए तो नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्मातुहुम। खुदा तो फरमाए तो मुंहिंजो नबी अवां मोमिननि खे ॿियनि खे न कंहिंखे खुदा तो फरमाए तो नबी मोमिननि खे हिकिड़ो आहे कुर्ब माना वेझो ॿियो करीब इन खां वेझो ॿियो आहे अक़रब ज़ोर वेझो। खुदा तो फरमाए तो मुंहिंजो मोहम्मद करीम बि मोमिननि खे ज़ोर वेझो आहे। नारे पीर नारे पीर मेरे तवज्जो करो था माना खुदा भी वेझो मुस्तफ़ा भी वरी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त खुदा तव्हांजे अमलनि खे ॾिसे थो। क़ुरान चवे थो त मोहम्मद करीम बि तव्हांजे अमलनि खे ॾिसे मां पंहिंजी ॻाल्हि न क़ुरान। अल्लाह फरमाए थो वकुल अमलू फसयरल्लाहु अमलकुम वरसूलुहु वल मुमिनून। अल्लाह फरमाए तो हबीब ऐलान कर अवां अमल कयो अवां जे अमलनि खे खुदा ॾिसंदो आहे पर अवां जे अमलनि खे मुंहिंजो मोहम्मद अरबी बि ॾिसंदो आहे पर रुगो मुस्तफ़ा न। क़ुरान चए थो तुंहिंजो कामिल पीर हुजे वली हुजे त उहो बि तो मुरीद जे अमलनि खे ॾिसंदो आहे। बाबा सम्झ में ॻाल्हायो खुदा बि वेझो मुस्तफ़ा बि वेझो खुदा बि ॾिसे ऐं मुस्तफ़ा बि ॾिसे। हाणे इन्हनि मां आयतुनि क़ुरान जे मां साबित थियो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िंदा नबी बि आहे ऐं असांजे अमलनि खे असांखे ॾिसंदो बि आहे। हाणे बाक़ी इहा ॻाल्हि ॿुधायां त रुगो ॾिसंदो न आहे पर सॾु कंदा आहियूं त रहम बि कंदो आहे रहमत बि कंदो आहे आओ न। पर यार उनमें हिकिड़ो शर्त अथई त उन सॾ में दर्द हुजे सोज़ हुजे
अकीदो जई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो सद बुधे थो त पोइ अल्लाह पाक जो कसम आहे त नबी साईं सद त ॿुधंदो आहे, रहमत त कंदो आहे, पर पोइ वेही रोए त हुनखे भाकुर पाए परचाईंदो। मां हिन दफ़े मदीने शरीफ़ में हुउसि, मूंखे हिकिड़े दोस्त मिंथ कई दया ॻाल्हि ॿुधाइजा, तव्हांखे ॿुधायां थो, चओ सुभान अल्लाह। इहे ॾाढा चओ सुभान अल्लाह। एतकाफ़ में ॾहे में महबूबन जे मस्जिद नबवीअ में हिकिड़ो सैयद हूंदो आहे, विशेषण जज, नालो हुनजो न ॿुधाईंदुसि छो त मूंखे हुन वाइदो वरितो त मुंहिंजो नालो न ॿुधाईंदे। पोइ राति जो पहिरियों तरावियूं थियनि, वरी तरावी खां पोइ क़यामुल लैल थिए, 10 रकातूं, अरब बीहनि त जीअं किल फुटी आहे, बसि क़ुर जी ॿोली हुजे। वरी उन खां पोइ तहज्जुद जी अज़ान थिए, पोइ माण्हू महबूब ते सलातो सलाम बि पढ़नि, सहरी बि कनि। पोइ जॾहिं क़यामुल लैल थी वेंदो हो त उहो सैयद सगोरो ईंदो ऐं मुंहिंजे भरिसां अची वेंदो। तवजह सां ॻाल्हि ॿुधिया, ख़ुदा जो कसम आहे, ईंदो हो पोइ पढ़ंदो त अलाए छा हुयो, होया 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 होया, ऐं पढ़ंदे अखियुनि मां मींहं वसी पवंदा। टिन पाका सां झोली भरिजी वई ऐं शक्ल मुबारक में बि नूर अचे बाक़ाइदा सां। मूंखे पक थी त हुनजी तार महबूब सां हिकिड़े ॾींहुं पुछोमांसि, सैयद महिरबानी करे ॿुधाए कहिड़ो वज़ीफ़ो थो पढ़े, छा थो पढ़ींदो अखियुनि मां मींहुं थो वसई, तुंहिंजे शक्ल में नूरानी अची वञे, महिरबानी करे वेठो किथे आई, ॻाल्हि सची ॿुधा। चई कोन ॿुधाए मौली साहब, पर अहिड़ी जाइ ते पुछो त इहो कूड़ न ॻाल्हाइबो, मूंखे वज़ीफ़ा ॾांहुं कोन ईंदा आहिनि, क़ुर बि पूरो कोन पढ़ण ॾांहुं अथमि, पर हिते वेही हिकिड़ी नंढी सलात पढ़ंदो आहियां। कहिड़ी सलात पढ़ंदो आहीं मूंखे ॿुधाए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, चओ त सही, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। कहिड़ी सलाह हर ॿार खे, हर बच्चे खे यादि हूंदी आहे। इनया पढ़ी पोइ ॿियो कोन्हे, हिकिड़ो मौलूद सिंधीअ में यादि अथनि, छा ॾाढा मौली साहब जॾहिं पढ़ंदो आहियां, बसि मौलूद शुरू कयमि ऐं अखियुनि मां मींहुं वसियो त मुंहिंजो दिलि पर नानू नबी मूंखे हिते ई ज़ियारत करे भाकुर पाईंदो आहे। वाह वाह, मुख़्तार कुल्ला जंहिंखे वणे करवला असांखे बि ॿुधा त सही रहियो, कहिड़ो मौलूद, असीं घणेई मौलूद पढ़ंदा आहियूं, ॿुधाए असांखे मौलूद, पोइ मौलूद ॿुधाए तव्हांखे ॿुधायां, ॿुधायो चओ सुभान अल्लाह। शुरू कई पोइ अॼु तया धीअ राति जो मूंखे सोनो सरवर यादि पियो, पोइ अॼु तया धीअ राति जो मूंखे सोनो सरवर यादि पियो, जुमी जुमी कोन ज़ियारत थी जे, पोइ अॼु तया धीअ राति जो मूंखे सोनो सरवर यादि पियो, निंड नेरनि मां फिटी, ओ निंड नेरनि मां फिटी, मूंखे होत हर हर यादि पियो।
सलाम करोड़ जी सुभान अल्लाह तो बुलाया वो इश्क बारन बारिया घोड़ा घर की घारियां इश्क अंदर में आग बारी बड़ी बड़ी इश्क की अंदर में वो इश्क बादल बारिया घोड़ा घर की घारियां ओ माग मदनी सारिया जो इंशाल्लाह मैं बोला मां के ॾिसंदे हली जो आमीन ओ माग मदनी सारिया खुली खुली चढ़ ओ माग मदनी सारिया मुखे रात रह पर याद पियो ओ मुखे रात रह पर याद पियो अज तया थी रात जो मुखे सूर सरवर याद पियो अजीज़ानी गिरामी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रहमत आहे चयो आहे आलमीन जे लाइ रहमत आहे पर शर्त आहे सतड़ो कर सिक सां मामू पुछ हाणे क़ुरान पाक जे तफ़सील जो हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां तव्हांखे त नबी साईं खे जॾहिं केरु सॾु कंदो आहे त मिठो मोहम्मद ॿुधंदो बि आहे ईंदो बि आहे मुश्किल बि लाहींदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके शरीफ खे छॾे मदीने पाक विया बाबा केॾे विया ॾाढियां त चओ अला कंदो त असीं हलंदासीं चओ आमीन महबूब विया मके शहर में मुझे महबूब जो हिकिड़ो मुरीद हुयो तमाम उमिरि जो वॾो ॾुबेड़ो बीमार कमज़ोर पोइ अची न सघंदो नबी साईं वटि अठे ॾींहं पुटनि खे चवंदो त मूंखे खणी हलो ऐं मूंखे दिलबर जी ज़ियारत ॿुधाइयो मूंखे ॿुधायां त महबूब जे ज़ियारत जहिड़ी ॿी इबादत ई करे चओ सही ॻाल्हि आहे न मौज़ू फरमाए त मर आनी फ़क़द रअल हक़ जंहिं मूं मुहम्मद खे ॾिठो त ख़ुदा खे ॾिठो ॿी हदीस आहे त ला तमस्सुन नार मुस्लिमन रआनी औ रआ मर आनी जंहिं ख़ुशि नसीब मूंखे ॾिठो त जनम जी हराम पर चाहे उन्हीअ खे ॾिठो उन ते बि जनम जी ॿी हदीस आहे त ला यतमस्सल बिय शैतान शैतान हर कंहिंजी सूरत वठी सघे थो पर मां मोहम्मद जी सूरत छो त मां मोहम्मद बेमिसाल आहियां सम्झो ना अज़ीज़ानी गिरामी हे बि चवंदो त वार कर अब्बा बचड़ा मुंहिंजा हलाली पुट मूंखे खणी हलो त मां महबूब जी ज़ियारत कयां खणी ईंदासीं ज़ियारत कंदो हुयो अॼु खणी आयुसि काबे में अब्बा महबूब मदीने वारो त वियो हलियो मदीने शरीफ़ हाणे काबो ठही वॾी ॻाल्हि आहे हिनजी ज़ियारत कर अन नज़र इला वजहिल काबत इबादतुन मुंहिंजो मुस्तला जो फरमायो काबे खे निहारण बि इबादत आहे त पीउ कहिड़ो जवाब थो ॾिए ॿुधायां चवे थो कोन काबो आहे अहिड़ो ॿियो सॼे लौलाक में कोन काबो आहे अहिड़ो ॿियो सॼे लौलाक में पर काबतुल्लाह जो बि काबो आमदीने पाक में बाबा मांखे खणो हाणे मां वॾी ज़ियारत मांखे मदीने में करायो अबा हिते ई तूं कुराड़ो आहे ॿुढड़ो आहे
चैन मां जेस ताईं दिल में रखे न ॾिसंदुसि तेस ताईं मुंहिंजी दिल थधी न थींदी। पुट बि हलाली खणी खयाऊंसि। जोरान हिकिड़ो जबल आहे मके पाक खां कुझु किलोमीटर 10-12-15 परे। उतां ई घणो करे हाजी सॻोड़ा वेंदा आहिनि त वॾे उमिरि जो अहिड़ा उतां ई वधंदा आहिनि। खणी आयसि त शामलीअ जो टाइम हुयो, सिज ढले पियो ऐं ओठ में अची वियो उन जबल जे में। पुटनि खे चई त मूंखे लायो त मां रब जो फर्ज़ पढ़ां। छा पढ़ां? वो सुबह हलाते नमाज़ जी ॻाल्हि ॿुधी ठही आयो। क़ुरान चए थो न वस्जुद वक़्तरिब। मुंहिंजा बाबू पंहिंजे उम्मत खे चयो त जेतिरा सजदा घणा कंदा एतिरा मां ख़ुदा खे वेझो। सजदे सां ख़ुदा जो कुर्ब हासिल, सजदे सां ख़ुदा जी मारिफत मिलंदी आहे, सजदे सां माण्हू क़रीब थींदो आहे ख़ुदा न था। हेॾे तवजह कजा। जॾहिं लथो चए थो मां नज़र कई त का शइ आहे मुंहिंजे मथां न मारा पई ॾे। पुछो माज़बा केरु आहीं? जिन देव परी जबल जे पाड़े में आया जंगल में त आवाज़ आयो जुंदा सगोरा मां इज़राइल आहियां। सुभान अल्लाह। वाह नव जे गुलामनि खे इज़राइल खां बि डपु न हुयो। इज़राइल छो आयो आहे? कहिड़ी तव्हांखे ख़बर आहे? तव्हांजा ॾियारा पूरा थी विया आहिनि। मां पंहिंजे इन जे लाइ आयो आहियां त तव्हांजो रूह कब्ज़ करियां। वक़्तु पूरो थी वियो। चए इज़राइल मूंखे करीम रब जो कसम मां मौत खां नथो ॾिजां, तयारु आहियां, पर मूंखे एतिरी मोहलत ॾे त मां पंहिंजो दिलबर महबूब ॾिसां पोइ भली मरी वञा। मोमिन जी आरज़ू हूंदी आहे। मां सम्झायो त ईअं खणी चयो हूंदाईंसि कईं आरज़ू मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए। आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए। धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए। मैं सुभान अल्लाह। धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए। शाला मदीने वञे। हवाए खे तवजह कजा। अमा हलीमा साईं खां पुछाऊं तूं खणी आई आहीं यतीम ॿार, ॾाढी ख़ुशि आहीं, छाजे लाइ? कोई साॻियो जवाबु ॾिनई। लेके बाज़ू पर प्यारे नबी को कह रही थी ये दाई हलीमा। चलो सुभान अल्लाह। वरी चलो लेके बाजू पर प्यारे नबी को कर रही थी ये दाई हलीमा। अल्लाह अल्लाह ये चेहरा नबी का जो भी देखे वो कुर्बान जाए। धूम से निकले मेरा जनाजा मेरी
मैयत मदीने को जाए। कुरान साहिब मूंखे एतिरी मोहलत ॾे इज़राइल त मां मरां भली पर मदीने शरीफ़ वञा, महबूबन करीमन जी ज़ियारत कयां, महबूब खे ॾिसां पोइ। इज़राइल चवे मां मजबूर आहियां, इज़ा जा अजलहुम ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून। नस क़ुरान मुंहिंजे रब जो हुकुम आहे, सात अॻिते पोइते न थींदी, बज़ार ॿ टे मिंट लॻंदा, सकरात थींदी, तुंहिंजो रूह परवार करे वठंदुसि। ख़ुदा जो कसम आहे त क़ुरान करीम जे मुफ़स्सिरनि लिखियो आहे त उते जबल जे पहाड़ में बीही महबूबनि खे सॾ कंहिंखे थो सॾे, ॾाढा वीचार ओने सदन जो सैयद भिटाई तर्जुमे थो करे। उन ॿुधाया पर लाल वधाए सां आयो आहे, पोइ चवंदो आहे त भिटाई ॿुधाए आओ न। कीअं सॾ कई महबूब आन गॾियसि पिणीअ खे, तूं थो लही सिज आजे ॾींहं सनेहा से नई पिया देच वही केच चेज त वेचारी वाट मुई वड़े वासे अञा न चवे थो मुंहिंजो पोयूं थियो पसा सिकां थी सकरात में रोयो पुछारा शाल में वञे सां धारा पसंद पिणीअ दे सॾो करे मुंहिंजा महबूब मदीने वेठा आहिनि, कुबा में वेठा आहिनि, वेठे वेठे फरमाईंदा लबैक या जुंद लबैक या जुंद। ओ मुंहिंजा गुलाम जुंद परवाह न करे, मां मोहम्मद हाज़िर आहियां। चओ छा थो चई, हुज़ूर जे खे में लुड़क तरी आया। अर्ज़ कयो साईं जुंद त कुरानो मके में रहिजी वियो, हिते पिया चओ लबैक या जुंद। साईं फरमायो जोरान जबल जे पहाड़ में मुंहिंजो गुलाम सॾे थो, मां मोहम्मद जी पहुचवा। ॿुधा त हुज़ूर रहमत आहे, ॿुधा त हुज़ूर रहमत आहे। चओ आहे, ॿुधे थो, ॾिसे थो, रहमत करे थो, पहुची वञे थो। नगड़ी ॻाल्हायो, ख़ुदा जो कसम मुस्तफा जमाने तूं पैदा थियो आहीं, उन ॾाॾे आदम लाइ बि मोहम्मद रहमत क़ुरान थो ॿुधायां, क़ुरान ॿुधायां न पर ताज़ा वाइदो कयो अधु कलाक जो, ऐं हाणे कमु मुंहिंजे ख़्याल में टपी वियो। ऐं माण्हू सगोरा वीचारा पिटींदा, हेॾे ॾिसनि था त खड़का खुड़का थियनि पिया तव्हांजे लाइ, तंहिंजे करे मुंहिंजी मर्ज़ी आहे हथ खणी पटियां दुआ घुरूं कोन मशाला हेॾे तवजो कजो। बाबा आदम अलैहिस्सलाम जे लाइ बि ख़ुदा जो कसम आहे त मुस्तफा आहे। क़ुरान अलाह सही पैदा कयसि त चयसि त आदम जन्नत तुंहिंजी, हुरूं तुंहिंजूं, मलक तुंहिंजा, ग़िलमान तुंहिंजा, अनहार तुंहिंजा, बाग़ात तुंहिंजा, हर शइ तोखे ॾियमि, पर रुॻो इन वण खे वेझो न वञा। छा के तस्वीर कणिक हुई, कणिक जो छाजो इहा ॻाल्हि कणिक वारी जो कई त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे, ॿुधायां आहे ख़ुशि त वई अहिड़ी पर ॿुधाए थो सघां। मुंहिंजे बाबे दिलबर वटि 100-200 तालिब इल्म मुसाफ़िर बि हमेशह रहंदा, ऐं उन ज़माने में पठान घणो करे वियो
साइकिल ते कपड़ो खड़ी को विकणंदा। तो हमेशा या नज़ीर साहब खुदा भाई तुझी ॻाल्हि करियां थो 15, 20, 25 पठान असां वटि रात जो महिमान हूंदा। राजी जा मन सियारे में घणो करे ज्वर जूं 15, 20 मानियूं ऐं सरे जे साग जो वॾो वटो ऐं चौरी खीर जी भरे मां खणी अचां। बाबा जी फरमाइनि बाबा पठण मिस्किन वीचारा इनखे मानी खारायो। तेरे मारे तवजो ज्वर जी मानियूं एतिरियूं खणी आयसि, चौरी बि भरियल खीर जी साग उन्हनि में वॾो पठानो काव जी पियो चई भई हमने खाई गई है रोटी। हिकिड़ो तरह मां हेतिरी मानियूं मोहबत सां खणी आयो आहियां, उन सां गॾु चौरी खीर जी साग जेको बचनि सां हुयो हाज़ुर माना तो ॿारो कावड़ आयो आहे मानी खे। बाबा ने फरमाया बाबा मानी मोटाए खणी आयो आहे महिमान वीचारा मुसाफ़िर। मां चयो बा मानी नथा खाइनि, चवंदा हीअ मानी कोन खाईंदासीं। बाबा से वरी उन महिल उन्हनि जे लाइ कणिक जी मानी पचाई। तव्हां परोठे को खणी मानी जो ईमानदारी जा सची ॻाल्हि थो ॿुधायांव, उहा साॻी मानी साॻियो खीर जेको हाल हुयो हाणे वो साॻियो लालो खिलियो। हाँ हम ये रोटी खाते दबा के खाते, ये हमारे दादा का दुश्मन है। दादे आदम के पृष्ठ में हित कढियो इन करे असीं इनखे दबाए खाईंदा आहियूं। अल्लाह की झंड इनके हथ न लाजा अॻी तुंहिंजी मर्ज़ी आहे जे वणे कीअं कजां। अब आप समझो था घणा असांजा मुस्लमान वीचारा उहे वरी मूंखे ख़ुदि चवंदा आहिनि साईं दादे आदम खां गुनाह थी वियो भाई असांखे गुनाह कया कढ़ी वरी यादि थी वई। अब चवंदा आहियो नी दादे आदम खां गुनाह थियो पोइ जेको असां कयो न छा इहो सराहत न कुफ़र। मां चवां थो त नबी गुनाह खां पाक मासूम आहिनि। मां कुरान थो पढ़ां अल्लाह फरमाए थो फनसिया आदम वलम नजिद लहू अज़मा। अल्लाह फरमाए थो आदम अलैहिस्सलाम खां वेसर थी वई, वेसर में दाणू खाधाई जानी बुझी न इरादत न पर वेसर में उन्हें दाने के खाई बैठो। अब आए कुरान नहीं है ना केड़े बारे तो अरे माता का मसलो तो पूछा जे रमजान जे महीने में रोजे में वेसर में के 4 गिलास पानी ला पी छड़े रोजो भगो कल आया कौन कौन बोले वेसर 4 गिलास आदमी 4 बताता पी पानी तब रोजो न भगो ये वेसर में मेरे तवज्जो कर जा बड़ा कज़ा कंदो कज़ा के सालों भी बोले रोजे जो हज़रत आदम वेसर में रब रब है ऐ नबी जेला वेसर नबी गाला तमाम नबी अल्लाह ने फरमाया तल्ला हेठ लथो खुदा जो असमा 300 भरे अपने बनाए अनि कुरान जी तफसीर में ॻाल्हि 300 में कंध मथे खणी आसमान में तेरे कंधो खण जैसे तीन मां मना मार मोड़न दे हमेशा कंध झुकंदो एतिरो उन्हें जो तफसीर में ॻाल्हि सॼी औलाद आदम जी क़यामत ताईं रोंदी उन जा ॻोड़ा हिक पासे आदम हिक पासे त उन जा ॻोड़ा भरिया तो दुआ भी पे पढ़ंदो छा पढ़ंदो हुयो रब्बना ज़लमना अनफुसना
वइल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन। ऐसा जारम कर माफी दे 300 बड़े पढ़ाई मगर खुदा माफी ये घना देवबंदी हजरात आहिनि उहे चवंदा आहिनि भई हा दुआ घुरियई तो माफ़ी मिली वियसि। मां चवां थो ख़ुदा जो कसम ईअं न आहे। क़ुर ते पढ़ इहा दुआ पियो पढ़ंदो पियो पढ़ंदो पियो पढ़ंदो अॻिते अलाह थो फरमाए फतलका आदम मिर रब्बी कलिमात फताब अलैहि इन्नहु अत-तव्वाबुर रहीम। कुरान वणे जो सुभान अल्लाह जो चयो ओ खुदा जो फरमाए 300 वरहनि खां पोइ असां आदम जे हिन सीने में पंहिंजा कलमा उछलाया। छा उछलाया? इनकार कयो सेंस मोदा कहिड़ो हदीस जा किताब खोल निसाई शरीफ तिरमिज़ी शरीफ इब्न माजा ज़ुरकानी अल मवाहिब तस्तलानी हर किताब खोल हदीस जो 300 वरहनि खां पोइ जेके कलमा ख़ुदा हुनजे सीने में उछलाया उहे कहिड़ा? चयो सुभान अल्लाह। दुआ घुरी अल्लाहुम्मा हेॾे और कजा अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बेहक़्क़े मोहम्मद नबी रहमत। ओ मौला 300 वरे पहिरियों माफ़ी कर ॾिने। अॼु मां दुआ में थो पर अकेलो न तुंहिंजे दरवाज़े ते मां मिठो मोहम्मद मेल वठी आयो आहियां। अञा मज़े जी ॻाल्हि ॿुधजा हेॾे हेॾे मारे तवजो कया त साईं फरमाइनि मदीने वारा त ख़ुदा जो चवनि त कैफ़ अरिफ़्त या आदम मुहम्मदन ओ आदम तो मोहम्मद ॾिठो ई कोन्हे कीअं सुञात? दादा सुभान अल्लाह। मुस्तफा जी सूरत ॾिठी कान्हे अञा त नबीअ जो वजूद मसूद सूरत सां को ज़ाहिरी कोन जो तो कीअं सुञातो त मोहम्मद आहे? माना हिन मां साबित थियो त तुंहिंजो ऐं मुंहिंजो दिलबर आदम खां अॻे पंहिंजी ॻाल्हि न ख़ुदि नबी थो फरमाए बाबूदा फरमाए त ख़ुदा हिकु मां सां डायरेक्ट ॻाल्हाए तंहिं करे डायरेक्ट हूंदा हो न बाबू पंहिंजे ख़ुदा सां डायरेक्ट न को जिबरील न को वही न कोई ईअं बग़ैर हिजाब जे ख़ुदा फरमाए त महबूब कुंत हेॾे मारे तवजो कया कुंत कंज़न मख़फ़ियन فأحببت أن أعرف فخلقت الخلق يعني نور محمد صلى الله ما هو مخفي خزانه न को आसमान न को जमीन न को चंद्र न को सिज न को तारा न को डोह न को कलम न को अर्श न को जिब्रील न को मीकाईल न को इसराफील न को इज़राइल कुछ भी कौन हुआ। उन जमाने में महबूब मां के मोहब्बत पैदा थी त मां पाण सुञाणा रहा तो न समझ में कौन आयो असुल शइ मोहब्बत है। मुझे मोहब्बत पैदा थी इश्क पैदा थियो मां सुञाणा रहा सही पाण मां ख़ुदा ख़ुदा आहियां मां कादिर आहियां मां हई आहियां कयूम आहियां अलीम आहियां कबीर आहियां समी आहियां बसीर आहियां। पोइ जॾहिं इहा शइ मूंखे पैदा थी त महबूब को मां तो मोहम्मद जे नूर न का कुल फयकून हुई तो ही भी तवार न को सिज चंद्र हो कोई ऊंद अंधकार न का कुन फयकून हुई तो ही भी तवार
न को सिज चंद्र हुई ऊंदह अंधकार तॾहिं महबत सां मियार लाइ लतीफ़ से अदा जो शरबत दे प्यारी मां भी शरबत थी दुसि फिर मारी तवजह कजा हेॾे सम्झो ना मुंहिंजी ॻाल्हि भिटाईअ जो मुर्शिद वरी अञा बि ॻाल्हि थो करे पंहिंजो मुर्शिद ॾाढा चयो उहो वरी चए थो साहिब सैयद खल्कियो जॾहिं जाए न माए लैस कमिस्ली शैउन हुस्न हदन का सुभान अल्लाह तो खुदा मां उहे तरह बिरा कयो न को जा न मां कुछ भी ऐसा अहिड़ो जो बेमिसाल हुस्न अहिड़ो ॾिनई तेरी हद ई न जीअं सैयद पीर मेहर अली शाह चयो है फरमायो है कोई मिसल नहीं मेरे ढोलण दी चुप कर मेरे अली इथे गान ये बोलण दी चुप कर मेरे अली इथे गान ये बोलण दी ही गानो हे भला जो भलिया तो साहिब सैयद खल्कियो जॾहिं जाए न मां लैस कमिस्ली शैउन हुस्न हदन का न को वसल विच में न को विच विचार सुभान अल्लाह न को वसल विच में न को विच विचार अल मोमिन मिरअतुल मोमिन लोका गाल लिका कुंजू कुल्फतिया माथ हबीब दे चओ मुस्तफा अवल हुयो आदम अवल हुयो पोइ भुलियल हलण जेके चवंदा त मोहम्मद बशर आहे बशर त पैदाई आदम खां पोइ थिया मुस्तफा अवल हुयो अवल हुयो तॾहिं बि मुस्तफा करीम थो फरमाए अल्लाह फरमाए त आदम कैफ अरिफ्त या आदम मोहम्मदन आदम तो मुंहिंजे बाबूअ खे सुञातो कीअं पहिरें तवजह कजा त आदम जो चए मौला जॾहिं न मूंखे तो पैदा कयो मुंहिंजी मिटड़ी मलाकनि ॻोहे 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 बस कई त पोइ तो पंहिंजो रूह मूं में फूकियो कोन समझ में आई वन फी मिर रूही फक़ऊ लहू साजिदीन वो जॾहिं वो रूह मां में आयो त हिकिड़ो त अखियूं पटियूं त पहिरीं निगाह अर्श ते छाते या गुलाम नज़र जाते रात बाने सॼी राति नौकरी कई भई जो मुंहिंजे ख़्याल में हाँ अर्श हेॾे तवजह कजा किथे वो खुदा जो कसम आदम तो चए तो मौला वो उते निहारियुम त तुंहिंजे नाले सां मोहम्मद जो नालो अल्लाहु अकबर नालो चङा हीअं तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर दस्तगीर दस्तगीर सुभान अल्लाह मौला पुछो न त तुंहिंजो नालो मोहम्मद जे नाले सां छा लिखियल हुयो
गंद छलोयो के हां पोए उमार कहानी ओ मेड़ वठी आयो है तो खुदा जो कसम है इमाम काजी अयाज शिफा में तो लिखे तो खुदा फरमाया तो या आदम लो तशफ़अत इलैना बिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी अहल समावात वल अर्द लशफ़अनाक ओ आदम जे घणा ॾींहं अॻु में इन्हें मुंहिंजे महबूब जो वसीलो वठी दुआ घुरी हां त तुंहिंजे सॼी औलाद खे बख़्शे छॾ खुदा जो कमु आयुसि रहमत आहे हुनजे लाइ आहे हाणे हिकिड़ी शायदि ॿी थो ॿुधाए अञा पोइ बसि दुआ हिकिड़ी शायदि ॿुधंदे ये आदम अलैहिस्सलाम बाबे आदम जी शायदि आहे त मोहम्मद अव्वल सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह आज सुभान अल्लाह पर थोरो ज़िक्र पढ़ो ला जिक्र शरीफ पढ़ना है मां दस तो दे मदीने जो शहंशाह थे रोज 5000 भेरा या तहलील ला इलाहा इल्लल्लाह की रात में केर पढ़े तो खुदा जो कसम है कल्ब जरेब से बत्ती है नूर बरे क्यों ये बरत कोई में नजर करे तो सजी कायनात इते खुदा के वास्ते जिक्र शरीफ पढ़ना बड़ी बरकत अथव जिक्र तमाम बड़ी आई मदीने वालो जे मुझे गुनहगार उम्मती ते खुदा एडो मेहरबान आ जो हिकड़ो दफो मुझो गुनहगार उम्मती जे अल्लाह ता अरशन वालो रब ता दफा तो चेस त लब्बे कया जी जी मुजाबा जी मुजा जी मुजाबाना जी मुजाबाना अफसोस है अर्श जो रब तो वेंदा दवा जी जे दून जो नालो न वठी अब हिकिड़ी शायदि थो ॿुधाए त नबी साईं नूर बा अव्वल बा आहे ऐं नबी नबियन लाइ रहमत आहे शायदि कंहिंजी मुझे मुस्तफा जे चाचे हज़रत अब्बास सुने तव्हांखे क़बूल आहे शायदि क़बूल न पर ॾाॾे आदम जी शायदि ॿुधियो न हाणे पीउ जी शायदि जेको पुट न मञे त तव्हां पाण चओ हुनखे तो छा हूंदो हाणे हेॾी शायदि मुस्तफा जे चाचे जी एॾो शानदार हुयो हदीस में आया त हज़रत अब्बास जॾहिं ईंदो त नबी साईं उथी त हे मुंहिंजो दिलबर चाचो पीउ जे जाइ ते ऐं मुंहिंजे बाप जो सॻो भाउ आहे ऐं हदीस में आयो आहे त हज़रत अली साईं हुन जा हथ चुमंदा हुया त हे मुंहिंजे बाबे जो सॻो भाउ आहे चाचे जी इज़त कंदा हुया अब अहिड़े जवान जी शादी क़बूल थी अहिड़ो जवान जो हज़रत उमर जे ख़िलाफ़त जो वक़्तु आयो टुकर पियो मींहुं न पियो थिए बुखारी शरीफ़ जी हदीस आहे असां बि सगोरा सवे गॾिजी आयसि अमीर उमर मींहुं नथो अचे चई हलो सभिनी खे वठी नबी साईं जे चाचे जे दरवाजे ते महबूब जा चाचा सोना पास जीर बाहर निकर गरजी हल हज़रत उमर दुआ तो घुरे त मोला तुंहिंजे दरबार में मोहम्मद जो चाचो मेल वठी आयो आहियां मींहुं वसा बुखारी शरीफ़ जा लफ़्ज़ आहिनि हदीस जा त उमर अञा अखियुनि ते मुंहं ते हथ न फेराया त मींहुं वसण शुरू थी वियो अहिड़े जवान जी शादी क़बूल हुई थकजी पिया आयो हज़रत अब्बास फरमायो त तबूक जी लड़ाई तां नबी साईं मोटी आया मस्जिद नबवीअ में वेठा आहिनि
हजरत अब्बास मऊ अच्छा मुझा दिल भर आई तो मुझे बात कियो पर खुदा तो के नबी जो नबी कहा तू वेर मां एकड़ो मौलूद ठाए आयो हां तुझे ला तुझे शान में तो के बुधाए सुभान अल्लाह ने केर होते हजरत अब्बास कंखे होते नबी साईं मदीने वाले मां वो मौलूद बुधाए तब खुदा जो कसम है साईं दा फरमाया इस कुल 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 ला युफ्तिदु वाह फाक ओ मुझा चाचा मौलूद पढ़ तो मां दुआ घुरी आहे जेको मुझा मौलूद पढ़ंदो त जो मुंह क़यामत ताईं फिरंदो कोन त जे मुंह में नूर हूंदो अज भी तव्हां ॾिसो हिनका जमात आहे सभु मौलूदनि वारी अथव ऐं हिननि जे मुंह में नूर सब्सक्राइब कंदा जावेद भी मोराई चैनल नदी साईं दुआ घुरी हुई मेरे मारे तो कजा पढ़ त पढ़े थो वरत नारल खलील मुस्ततिरन फी सुल्बी अंत फकैफ यतरकू सुभान अल्लाह महबूबा हजरत इब्राहिम के नमरूद बाह में उछलायो आला छामे एडो वडो आला जो टिन मेलन ते पखी गुजरे त तव न सहे पट ते सड़ी किरी पए महबूबा फरमाया चाचा हो तवज्जो कर महबूबा ओ इब्राहिम अलैहिस्सलाम विचने आला निकलो कपड़ा पातल कप वाला जुती मुबारक पातल वार वंगो कोने जो कपड़ो कोने सड़े तो नबी मुर्की फरमायो तो चाचा सच थो चई हजरत महबूबा मां शायद भी दिया फरमाया दे फी सुल्बी अंत फकैफ यतरकू ओ महबूबा मां बादशाह भी थो ॾियां त इब्राहिम कोन सड़ंदो कोन सड़िया कोन सड़ंदो वार वंगो न थींदुसि इन जे करे जो उन में तो मोहम्मद जो नूर हुयो न सुभान अल्लाह न चए हिकिड़े दोस्त फरमाइश लिखी आहे खुदा जी कुदरत आहे ॻाल्हि बुहा अची वई आहे ॿुधायां इन मौलूद जो महेसर को तर्जुमो करे वड़े अपना गुलाम भीग करे गुलाम खुदा कब्र ते रहमत जा हे उर्दू में हे अरबी में चाचो मुस्तफा जो अरबी में ऐं महेसर वाली शाद से छो भला आलामा आजाद इब्राहिम थियो आजाद इब्राहिम थियो आला वयो थाता थरी च बारण वयो थाता थरी मुझा मिठा तुझे करे वरी च अज तार मां बेड़ो कयो मुझा मिठा तुझे करे जो बेड़ो करे ओ चढ़े अज तार मां बेड़ो कयो मुझा मिठा तुझे करे दरिया बंदा क्यों है पहले सुभान अल्लाह जो हाथ में देखिए दिल बड़ा तुझी दामन हुजे तुझी दामन तुझी हुजे
हथा सा गुनाहगार जाते मज़ो तो पहुंची तो जरे दामन मुस्तफा जी हुजे दामन हुसैन जे नाने जी हुजे हथ गुनाहगार जा दिल पर तुझी दामन हुजे हथड़ा में सरजा हुजन हथड़ा में सरजा हुजन मकबूल थिया फोटो खरियो मकबूल थिया फोटो खरियो मुझा मिठा तुझे करे अजकार मां बेरो तरियो मुझा मिठा तुझे करे दुख दर्द जा भरियो मुझा मिठा तुझे करे हल भला हिकिड़ी शायद बि अञा ॿी बि ॿुधाए छॾियां ॿुधायां हीअ शायद थी मोहम्मद करीम जे अम्मा जी जंहिंजे कदमनि तां किरोड़ूं किरोड़े अरबे खरबे माण्हू क़ुर्बान चओ सही ॻाल्हि आहे न अरे महबूब असांखे अहिड़ो ॾिनई जो मैसर थो चवे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो ॾुखनि ईंदो नावन जी परवाह नाहे ज़ईफ़नि जो ज़ामिन ॾींदो ठाहे सुभान अल्लाह में चए असांजी परवाह न थई असां जनम खां ॾिजण वारा कोन आहियूं असां मुला कोन आहियूं मां ॿुधाइण जो असां महबूब दिलबर जा मीरासी गुलाम आहियूं असांखे डप जनम जो न आहे आओ न मेरे दिल में है इश्क मोहम्मद मेरे दिल में है इश्क मोहम्मद मुझे तो का खुटका नहीं है मैं हूँ दीवाना प्यारे नदी का मैं हूँ दीवाना प्यारे नदी का मुझे जन्नत की परवाह नहीं है वो कजा मोहम्मद जी अम्मा जी शायद अबा कबूल नहीं मुस्तफा जी अम्मा जी फरमाए तो खुदा जो कसम जॾहिं मुझे पेट में मुस्तफा आयो तो पाथारीअ तां लथे त ज़मीन ते पेर रखा त जबल में साऊ भाग निकरा त वणकण जबल जानवर झुकी मांखे सलाम कयो मोहम्मद जी अम्मा सलाम जे वञा पाणी भरण खूह तां खूह जबल जा ॾाढा ऊना अड़ावा हथ जा रसे में त रब जो कसम आहे जो पाणी वठी रड़ियूं करे तो दिलबर जी अम्मा अला जो नालो अथई तकलीफ़ न कर मां मथे चढ़ी तुंहिंजे पेरनि खे चुमियूं थो ॾियां जो तो में मोहम्मद घोट आहे वाह वाह चए थी त उहा रात आई उनका अॼु गुज़री वई चओ सुभान अल्लाह मां वई आहियां मके जे औरतुनि वटि अदी मुंहिंजो घोट अब्दुल्ला है विसाल करे वियो मां देव ऐं घर में ॿियो केरु कोन्हे मुंहिंजी मददड़ी करियो हाउ कयूं पर आयूं कोन त रोई घर में बत्ती बि न बिजली बि न पर चए थी गुलाम रसूल मूंखे रब्बुल आलमीन जो कसम आहे ॾियो बि कोन वटि बि कान्हे तेल बि कोन हुजे ॿारियां त मोहम्मद अचे मां मुंहिंजे महबूब जी मारो न मां रब छा कयां तुंहिंजे इन पेट वारे मोहम्मद दुआ घुरी आहे
अल्लाहुम्मा आइनी मिस्कीना व मितनी मिस्कीना व बस फी जुमरतिल मसाकीन। ओ मौला मुझे मारियों ने बादल ने बिजलियों ने बत्तियों ने दिमागे मोकली ने मिस्कीनन में मोकल जा। जे करे दुनिया में कभी तो मिस्कीनन में मोकल जा, उठारी तो मिस्कीनन में उठार जा। ओ मौला हदीस दा लफ्ज़ है क्या मेरी मां नबियन जे जमात में मैं सफन में मैं सालिहन में मैं वलियन में मैं कामिलन में मैं मुखे दियारी में मोकल दी दाद मां गुनाहगारन जे सफ में गया। अब आओ ना परवाह थी जो थी का परवाह फिर होर कजा ओ अम्मा दी के तो खरज मिन्नी नूर। सुभान अल्लाह। खरज मिन्नी नूर। के रब ने कसना मुझे पेट में दिया न पुत्र नूर। हमारी शादी कबूल थई। एकड़ो मसलो जेनो अलाह दिमाग में काल दी जाने कोन काल दी रकीर में कहे चले तो मुखे बुधा द हलाली या हरामी तो जवाब करो दीजो। अब अल्लाह मेहरबानी करी महबूबन जो लंगर खाई को खुदा जो कसम रसूलुल्लाह जे मिलाद जे लंगर में बुफेज सुभान अल्लाह। जो बारह अथव मां मिस्कीन हर साल महबूबन जी दावत कंदो आया तो वो खाईंदो कोन आया खाराईंदो भी आया। सुभाणे जुमे जे ॾींहुं शाम जो लंगर जी दावत ऐं रात जो उते जी महबूब जे मिलाद पढ़ण वारा अहिड़ा ईंदा जो उन्हनि जा मुंहं मुबारक